दोस्तों अस्सलाम वालेकुम। वक़्त मौजूद जी सिंध। उम्मीद है त तव्हीं सभु ख़ुशि हूंदा। साथी ॿ लतीफ़ा मज़ा लाज़िम हूंदी आहे न। घुसट वारे दौर में हज़ार परेशानियूं इंसाननि खे आहिनि। रुगो समाजी मसइलनि ते बि ॻाल्हाए सघिजो थो, इहे मसइला आहिनि, पर मज़ा लाज़िम हूंदी आहे। इंटरटेनमेंट हुजे, 5 मिंट को मूड सही थिए, कहिड़ी परेशानी में माण्हू कहिड़ी कीअं ज़िंदगी में हर हज़ार परेशानियूं हूंदियूं आहिनि हर माण्हू वटि। लतीफ़ा आहिनि ॿ। कहिड़ा? हिकु लतीफ़ो यादि आहे, कराची में पठान ऐं सिंधी हिकिड़े फैक्ट्री में गॾु कमु कंदा। कमु त गॾु कंदा, पर उहो शाम जो वरी रहनि बि गॾु, मानी बि होटल ते गॾु खाईंदा। रोज़ मानी खाईंदे माना मानी जा पैसा गॾु भरींदा। मानी ते वेहनि त सिंधी पठान खां पुछे तुंहिंजो बाबो कीअं मरियो। पठान जे रबो बीमार थियो, पोइ उन हीअं अस्पताल खणी आदे, पोइ हेतिरो टाइम बीमार हो, पोइ हीअं कयोसीं, पोइ हीअं कयोसीं, पोइ हीअं कयोसीं, पोइ आख़िर में बाबो मरियो, पोइ उन जो कांध पियो कयोसीं, उन खां पोइ असां ज़लील थी विया आहियूं, हीअं थी विया आहियूं, मां मज़दूरी तरह थो कयां। सिंधी हुन 3 सां मानी खाई वेंदो, हिकु हिसो मानी खाईंदो। पठान खे 2-3 महीननि खां पोइ ख़बर पई त मानी सां ज़ुल्म करे छॾियो, बुख मरी आहे, पैसनि बि मूंखां हिसो ओतिरो ई थो वठे। पठान खे बि ख़बर आहे त सिंधी जो पीउ मरियो आहे। सिंधी खे चई बाबा तुंहिंजो पीउ मरियो आहे। जॾहिं मानी ते वेठा, हिकिड़ो गिरो हुन हयो, हिकिड़ो हुन हयो, त पठान पुछियो त ॾे हवाल तुंहिंजो पीउ कीअं मरियो। पठान इहा टल कई त मानी खे माथो चिमजां। सिंधी पठान खे ॾिसी चवण लॻो, हा यार बाक़ी बाबू मरियो, पर हिकिड़े ॾींहुं बीमार थियो, ॿिए ॾींहुं मरियो। हुन चयो बाबा ॻाल्हि खे थोरो अॻिते वधाए, पोइ हलियो ई कोन त ॻाल्हि खे कीअं वधायां, हिकिड़े ॾींहुं बीमार थियो, ॿिए ॾींहुं मरियो। हिकिड़ो लतीफ़ो इहो। ॿियो लतीफ़ो आहे, सऊदी में माण्हू वेंदा आहिनि असांजा हितां मज़दूर टाइप जा माण्हू, पोइ मज़दूरी करे 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 बीमार थी पवनि खे कीअं, पोइ आख़िर में पकड़बा भल ॻोठनि में अचनि त पोइ बोस्की पाए 1-2 पाईंदे घुमनि, पर उते जेको हुननि हशियर हूंदो आहे उहो ज़ुल्म जो हूंदो आहे। सऊदी मुंहिंजो दोस्त आहे, उहो चवंदा थी जॾहिं असांजे ॻोठ में फोन करे चवंदा न भाई कपिड़नि जी ड्रेस मोकिलिजांइ, हिते दुकान वरितो अथऊं, हिते असां हे कयो आहे, हाणे तो पैसा मोकिलणा पवंदई, त चई 6 महीना फोन वरी उन जी न खणंदा आहियूं। त हिते जेको असां हशियर आहे उहो बि त ॾिसो न, उन ते लतीफ़ो आहे हिकिड़ो। ॿई माना उते पकड़िजी पिया, पठान सिंधी पंजाबी हड़ पकड़िजी पिया, जेल जे हिकिड़े बारीक में अची रहिया, फनी का ख़राबी जहाज़नि में या को ॿियो मामिलो थियो। हे 2-3 महीना उते जेल में रहिजी विया। जेल में छा कनि, मानी खायूं, सुता पिया आहिनि। हिकिड़े दफ़े राति जो पठान हिकु थियो त निंड मां उथियो, नमाज़ नफ़िल पढ़ियईं, नफ़िल पढ़ण खां पोइ दुआ घुरण शुरू कयईं, ए मेरे परवरदिगार ये सारे लोग सोपड़े में अकेला उठ के आप इबादत कर रहा हूं, सबसे पहले जेल से मुझे निकालना। सिंधी जेको भरसां सुतो पियो उन उथी चए ॿुधड़े दुआ घुरणी थी त घुर न, बाक़ी आहे शैतानगिरी छो थो करे त ॿिया सुता पिया आहिनि, मां हिकिड़ो जाॻां थो। असांजो वीडियो वणियो, असांजे यूट्यूब चैनल अरडो तरादी खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन जे बटन खे दबाइजो त अॻिले वीडियो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचाए सघूं। हक़ मौजूद।